बिचार के मारे छॾियो मौलादाद के आजाद न कयो तो माईअ के भी मारे छॾींदुसि ऐं पोइ उन्हनि जे घर में गिड़ी शेर खान वारनि के भी मारे छॾींदुसि मासा त होश में अचो होश में जेकॾहिं न तूं माईअ खे मारे विधो त असांजा हथ कटिजी वेंदा ऐं हू मौलादात खे मारे छॾींदा अञा असांखे आसरो आहे माईअ जे एवज़ मौलादात खे छॾे सघनि था मासा त अदा मौलादात में मुंहिंजो साह साह छा मां चाहींदुसि त मुंहिंजे भाउ जे मथां का मुसीबत अचे मासा त वीचार के मारे मौलादात जे मथां तो ही मुसीबत खड़ी कई आहे मुखे पूरी पक्का तो वीचार जे मरण का पोइ शेर खान वारा कुछ नरम जरूर थिया हूंदा ऐं हाणे मोर ऐं शेर खान वारनि में जहिड़ो शुरू थियो हूंदो समझी थो त हू मोर जी मञीदा मोर जी मञनि या न मञनि पर मोर पंहिंजी मां खे बचाइण लाइ शेर खान जे पेरनि ते किरी पवंदो पोइ मोर जी जरूर मञीदा जेकॾहिं मां वीचार खे न मारिया हा न त मोर वारा समझना त मां कमज़ोर थी पियो आहियां छो जो मुंहिंजो भाउ त उन्हनि जे क़ैद में आहे न हाणे शर्त मुंहिंजा हलंदा ऐं मञणा उन्हनि खे पवंदा वठो वठो तव्हां इंतकाम कयो पंहिंजे दिलि जी बाहि थधी चाचा खां पोइ जॾहिं अम्मा जो लाश ते पहुचे त उनखे कफ़न ॾेई दफ़न करे छॾिजो पर इहो यादि रखिजो अम्मा जो लाश त न उन सां गॾु मुंहिंजे कफ़न जो बंदोबस्त बि करे छॾिजो चाचीअ खे छॾाइण जे लाइ त मौलादाद खे ॿधी खणी हिते आया आहियूं पोइ अम्मा जे एवज़ मौलादाद खे छॾियो छो नथा मौलादाद मूंसां हिन वक़्ति हथ कढण लाइ तयार आहियूं पर तोखे इहा पक आहे मोर वलीदाद तुंहिंजी माउ खे ज़िंदा छॾे ॾींदो हा हा छॾे ॾींदो ज़िंदा अम्मा खे मोर जल्दबाज़ी न कर जल्दबाज़ी हिकु दफ़ो वलीदाद सां मिली आयो आहीं न ॿियो चक्कर बि मिली अच बाबला पहिरियों वञी वलीदाद खां एतबार वठ त असां मौलादाद खे छॾींदासीं त पोइ हू चाचीअ खे छॾींदो पर इहो एतबार तोखे वलीदाद खां वठणो पवंदो ऐं उन खां पोइ असां मौलादाद खे छॾींदासीं सम्झी ठीकु आहे शेर खान मां अॼु ई वञी वलीदाद सां मिली थो अचां मोर ॻाल्हियूं ठके ठोके कजांइसि किथे ईअं न थिए जो असां मौलादाद मूं हथ कढूं ऐं हू वञी भाॼे जे मथां ज़ुल्म करे ॿार नया जबल नया ॿार अम्मा खे छॾाइण लाइ छा ॻाल्हाइणो आहे एतिरो अकुल रखां थो तव्हां मुंहिंजे चवण ते रुस्तम खे छॾियो इहा तव्हांजी महिरबानी जेकॾहिं न छॾिया त वरी मथां ज़ोर करायो आहे हाणे समझी विया आहियो न ॿी ॻाल्हि सारंग हाणे तव्हां ख़्याल सां रहजो छो हिननि जे साथ ॾियण जी सज़ा तव्हांखे वलीदाद ज़रूर ॾींदो वलीदाद खे मोह ॾियण जी सघ रखूं था साहब हल सारंग जेकॾहिं हिते बीठासीं न त ही वधीक असांजो दिमाग़ ख़राब कंदो तव्हांजो दिमाग़ त मां सही करे छॾिया दुआ कयो सारेन खे माई तो सच चयो हो
छोरी त मुझे घर में रहण जे लायक आ। साईं जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त मां सॻो सोरियां। जेतिरो बि ख़र्च आयो मां करण लाइ तयार आहियां। साईं सत भिराईअ सां त मिली आयो हूंदे न, उन माईअ जो वॾो वात आ। जेतिरो बि वात खोले उनखे पैसा मिली पवंदा। ओ साईं इहा ॻाल्हि ई न करे, जेकॾहिं इन माईअ खे इहा ख़बर पइजी वई त 20-25 लखनि खां घटि ॻाल्हि ई न कंदई। छा 20-25 लख? तॾहिं त चयो हुमे त माईअ जो वॾो वात आहे। माई मूं त सम्झो 2-3 लखनि में कमु थी वेंदो। वली दादा जने मौला दादा जे लाइ संग घुरियो न साईं। माईअ 5 लख हीअं ठुकराए छॾिया। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां सां केतिरो न वॾो वात खोले सघे थी। हाणे कुझु बि कर, मिड़े माईअ खे राज़ी करे वठ। मां 5 लख ॾियण लाइ तयार आहियां। ओ साईं इहे त वेंदा ई वेंदा, पर चवंदा आहिनि त कुझु दवा कुझु दुआ। दुआ? साईं इन्हे माईअ खे मुठि में करण जे लाइ धाॻो सॻो करणो पवंदो। माई सफ़ा कचरी आहियां, जेका पैसे में ताक़त आहे उहा इन्हनि तावीज़नि फीणनि में कहिड़ी? ये सभु ठगीअ जा ठा थी माई। तोबा कर साईं, तोबा करे। इल्मु वॾो असर थो रखे, तावीज़नि में वॾो असर थई। भला जीअं वणई तीअं कर। हिते रिश्तो मुंहिंजो जल्द खां जल्द कराए ॾे। देरी कान लॻंदी, जेतिरो गुड़ विझबो ओतिरो मिठो थींदो। पर चवंदा आहिनि त पैसा फेंक तमाशा देख। मोर मुंहिंजी ज़बान ते एतबार करण खां सवाइ तो वटि ॿियो को बि चारो कोन्हे। एतबार त करणो ई पवंदो वली दादा। ॿी सूरत में तुंहिंजी मां जो लाश न वली दादा न, अम्मा खे कुझु बि थियणु न घुरिजे। 2 ॾींहनि में जेकॾहिं मौलादाद हिते न पहुतो त तुंहिंजे चाचे जियां तुंहिंजी मां बि फना जी फूक थी वेंदी। पहुची वेंदो मौलादाद, सुभाणे पहुची वेंदो। पर किथे ईअं न थिए त तव्हां अम्मा खे छॾियो ऐं पोयों मौलादाद हुनखे गोली हणी छॾे। मोर मां तोसां वाइदो थो कयां, जेकॾहिं 2 ॾींहनि में अदा मौलादाद हिते पहुतो त तूं पंहिंजी माउ खे पंहिंजे हथनि सां पाण वठी वञे। तूं जिते बि चवंदे मां तोखे ऐं तुंहिंजी माउ खे उते छॾे ईंदुसि। तव्हांजे वार खे बि तओ न ईंदो। इहो तोसां वली दाद जो वाइदो आहे। ठीकु आहे वली दादा, 2 ॾींहनि जे अंदरि मौलादाद तो वटि पहुची वेंदो। पर तूं पंहिंजे वाइदे ते कायम रहिजांइ। 2 ॾींहं अथई मोर, 2 ॾींहं। 3 ॾींहं कुझु बि थी सघे थो ऐं पोइ उनजो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे, मां न। छो त पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे, पर ठिकर खे भञण जे कम ईंदो आहे। ऐं तव्हां सभु मुंहिंजे अॻियां भितर आयो, भितर भोर भोर करे छॾींदो साव। तूं हाणे वञी सघी थो? शेर खान मोर ज़बान ॾेई ईंदो ऐं सुभाणे मौलादाद खे छॾणो पवंदो। ज़ाहिर आहे जेकॾहिं जबल न छॾियोसीं न त वलीदाद चाचीअ खे मारे छॾींदो। वो इंसान न पर जानवर आहे, जानवर। उन खां वधीक ज़ालिम त मौलादाद बि आहे। ॾुख सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे जो अहिड़े ज़ालिम इंसान खे जीअरो छॾणो थो पए। मां चाहियां थो त मौलादाद असां अहिड़ो शर कयूं जो हितां वञण खां पोइ पूरो साल खट ते पियो हुजे। हाय जबल
तो मुझे दिल जी गाल करे छदी असल अंदर ठारे छदी इन नेकी जे कम में देर छाजी। अच्छा अद्दे नेठ हार तव्हांखे मञणी पवंदी। असांखे छॾ पंहिंजो ख़ैर घुर छा कंदो? गोली हणंदव न? हलायो गोली मारे छॾियो मूंखे। तुंहिंजो असर कंदासीं। सतभिराई जीअं मां चवां थी तीअं करणो पवंदी, मुंहिंजो चवण वठणो पवंदी। ऐं जेकॾहिं मां तुंहिंजे चवण ते न हलां त पोइ? पोइ छा वरी छा? मौलादाद वारा हितां घणो परे कोन वेठा आहिनि। उहो बि बंदूक में कारतूस पयल अथनि, वतन था पिया तर गोलींदा। मूंखे रुगो न्यापे करण जी देर आहे। पोइ ॾिस वेही तमाशो त कीअं ॿधी टंगे तव्हांखे खणी था वञनि। न जी न, अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। मां त अॻ में दिल जी मरीज़ आहियां। आदि मूं त मज़ाक पे कयो, तुंहिंजे चवण ते असीं ॿई हलंदियूंसीं। त पोइ मुंहिंजे चवण ते हलो न। जे तूं मुंहिंजे चवण ते हली सतभिराई त पोइ सम्झो त न वञंदियूं अथई। अड़ी थोरो त सोच सतभिराई, जे न छोकिरीअ अरबेलीअ जी शादी बहावल खान सां थी वई त तूं बि ॼणो हवेलीअ जी मालिकियाणी असली वेही राज कंदीअ राज। पर मुंहिंजो निकाह त रब्बू सां थियल आहे। रब्बू सां निकाह थियल आहे? अड़ी अमड़े, जॾहिं रब्बू ई न रहंदो त निकाह वरी छाजो थियो? अड़ी तूं घबराई न, मां वेठी आहियां न। तूं दिल चाहे कर 7 सणायूं थी वेंदियूं। जॾहिं बि बहावल खान हिते अचे शादीअ जी ॻाल्हि करे त रुगो मुंहिंजे तरफ़ ते इशारो करे छॾिजोसि। मां ॼाणा बहावल ॼाणी। हा मई हा, हाणे इहा ॻाल्हि घणा चक्कर कंदी आहे। ओ सतभिराई, मां हाणे हलां थी पई, पर यादि रखजांइ इहो बघो तुंहिंजे इन ॾेढड़ीअ जे मथां ला मारन ॾियण जे लाइ ज़रूर ईंदो। पर तूं तकड़ करे ईअं हिरकी न पइजांइ। हा चङो, हाणे मां हलां थी पई। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हाणे मां हलां थी। वॾी का ॾाइण न आहे। पहिरीं चवे थी मां खावां ऐं पोइ असां। पर मां बि सतभिराई आहियां, सतभिराई। रुगो हिकु चक्कर पेर खोले वठां, पोइ हिकी लट सां हवेलीअ खां ॿाहिरि कढंदीसांसि। ही तव्हां कहिड़ी हालत कई आहे मौला दादा जी? जेकॾहिं वली दादा हिन मौला दादा खे हिन हालत में ॾिठो त हू पंहिंजे वादे तां फिरी वेंदो ऐं जोश में अची कुझु बि करे सघे पियो। तव्हां मूंसां ई धोखो पिया कयो। तव्हांखे ईअं न करणु घुरिबो हो। शाबाश अथई मोर, शाबाश अथई। ईअं न कयूं आहे। बाक़ी मौला दादा जो हार सिंगार करे मथे ते मोड़ ॿधी वली दादा ॾे छॾे अचूं आहे। ईअं तव्हां सां त ॻाल्हाइण ई फज़ूल आहे। जेकॾहिं वली दादा खे इन हालत में ॾिसंदो त छा उहो असांखे बख़्श कंदो? मोर असां वली दादा जे अंदाज़े खां इन जी घटि हालत कई आहे। इहो त वली दादा खे बि अंदाज़ो हूंदो त असां हिन खे अगवा करे खणी आया आहियूं। हिंदोरे में लोॾण जे लाइ न, हिंदोरे में लोॾण जे लाइ न। मोर
वलीदाद असां ॾे सोट जो लाश मोकिलियो आहे, लाश। पोइ बि असां हिनखे वलीदाद ॾांहुं ज़िंदा वापसि था मोकिलियूं। मोर ही सही सलामत वलीदाद वटि वञी पहुचे थो। इन खां वधि वलीदाद खे ॿी कहिड़ी ख़ुशी थींदी? शेर खान, जेकॾहिं वलीदाद कावड़ में के मांखे मारियो न त उन जो इल्ज़ाम तव्हां ॿिन्ही मथां हूंदो। मोर मोर अलाह सड़ाई कंदो। चाची खेरन सां अची वेंदी। बाक़ी इन वलीदाद ते असांखे को बि भरोसो न आहे। वो आखिर घड़ीअ ताईं भी कुछ भी करे सके तो, कुछ भी। माई ॻाल्हाए ईअं सत भिराईअ सां, छा थी चयो? साईं सत भिराई त राज़ी आ, पर वरी ॿियो हिकिड़ो मसलो खड़ो थी वियो आ। कहिड़ो मसलो? साईं सत भिराईअ वारो मुड़ुस हमज़ो हिते पहुची वियो आ। पोइ त सुठी ॻाल्हि आहे न, इन में मसलो कहिड़ो आहे? साईं तूं इन हमज़े खे कोन थो सुञाणे। पहिरें नंबर जो बेवकूफ़ माण्हू आ। जीअं ई हुनखे सत भिराई मिली वई न त उन्हे महल ई हे ॻोठ छॾे हलिया वेंदा ऐं तो वारो इहो रिश्तो धूड़ थी वेंदो। छा चई? साईं मुंहिंजो मतिलबु हो त तव्हांजी सङाबंदी इहा कोन थी सघंदी, तंहिंजे करे जेतिरो जल्द थी सघेव न इन हमज़े खे हितां कढ। साईं मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ, जे न इन हमज़े खे ख़बर पइजी वई त सत भिराई हिन ॻोठ में आहे, पोइ त बंदूक भरे हणंदेसि बि हे ॻोठ कोन छॾींदो। हा पोइ तूं बि ॻोठ थिए। ठीकु आहे त पोइ अॼु ई मां इन हमज़े जी खल लाइ कयांसि थो हितां रवानो। वरी तोखे इहो हमज़ो हिन ॻोठ में नज़र न ईंदो। बाक़ी माई तूं सत भिराई सां ॻाल्हाए इहो कमु पको करे छॾ। साईं तूं पंहिंजे तरफ़ां पंहिंजो कमु पको करे छॾ। बाक़ी सत भिराईअ खे मां राज़ी करे छॾियो आहे। हिन हफ़्ते जे अंदर ई हिन हवेलीअ में सहरन जी गूंज हूंदी, जुमरियूं शरनायूं हूंदियूं। शाबाश दे मोरा, शाबाश दे। भले मेहनत कर, पर जॾहिं तूं मौलादाद खे आख़िर वठी वेंदे न असां हिन जी महिमान नवाज़ी ज़रूर कंदासीं। मां तव्हां ॿिन्ही खे मुरादाद जे वेझो अचण ई कोन ॾींदुसि। ना मोर न रोक इन शेर खान चपल खे। भले ही पंहिंजो आख़िरी ज़ोर बि लाए ॾिसनि। मुरादाद मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे, किथे ईअं न थिए त हितां वञण खां पोइ तूं अम्मा खे। मोर मां बि वाइदो थो कयां त तुंहिंजी माउ खे असां हथ बि कोन लाईंदासीं। बाक़ी हा इन शेर खान ऐं जबल लाइ कफन वठी रखजां। तूं असांखे मारींदे? तूं शेर खान हटी परे थी शेर खान। आयो पंहिंजो पूरो ज़ोर लायो, पर मौलादाद न झुकियो आहे न कॾहिं झुकंदो तव्हां अॻियां। अॼु असां तोखे ज़िंदा कोन छॾींदासीं। जबल खुदा खे मञो, खुदा खे मञो, हिन खे न ॾिसो, अम्मा जो सोचो। हे जेकॾहिं हिते मरी पियो त हुते अम्मा खे ज़िंदा कोन छॾींदा। के छा थो कराइस बेईमानी? बसड़ी अमड़ मां छा कयां?
हाणे वक्त आयो आहे बहावल खान के फुरण जो। ऐं चाचा है ढोलण ॿई था चवनि पिया कि तो निकिरी हलो। अमा अलाए छाते दिमाग़ ख़राब थियो अथनि। हाणे असांखे ॿी का जाइ अहिड़ी रहण लाइ मिलंदी? पुफी तूं ऐं मां त हिते सुखिया आहियूं, बाक़ी चाचे ऐं ढोलण खे रहण जे लाइ का जाइ हथ नथी अचे। अगड़ ॿाहिरि ओताक लॻी पई आहे कोहन में, भलऊं भल ठहियल आहे, उन में के गिलम गाली छा का खट हंधो हूंदो न। ॿी वरी कहिड़ी हिननि खे मां बिल्डिंग जोड़ाए ॾियां? पुफी फर्श फानूसा चाचे ऐं ढोलण लाइ थोरी आहिनि। अमर जे उन्हनि जे लाइ न आहे त मिड़ई ओताक जी का कुंडड़ी वठी वक़्तु गुज़ारने। छा थियो फकीरानी जल्दी कर, निकरण जी कर। छा थियो आहे? कहिड़ी पुलिस कठ पई थो जो बाहि खणी मारी अथव? अमा पुलिस जो चक्कर ना है, असल में गाल या तरह से पंजा मानू असा जे पोयो बचे छड़िया हन। असल गोली जो अटरा गोली जो फिल्म बस पंजे ता गट कम के पटमा गाल बुधो, तहां के जाने भी वणणो आ वणू हलिया, मां न हलंदस। तो जो दिमाग तो खराब ना है थियो, तो के छड़े असा किए विंदासे? पुफी असा के इनन सा गड हलणो पवंदो। अमर सोचण जो वक्त ना है, जेकर रेस ते अची वियो असा के ॾिठई त गोलियन ते देर न कंदो मां। हाणे सब्र कयो, अचे बहावल खान त कयांस थी मेड़ में थ बधास थी बाहू विचास थी पोती पेरन ते, तहां के कुछ कोन चवंदो। बाबा अम्मा असांजे मान जो पक्को प्रोग्राम ठाहे छॾियो, मां वञाए तो बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी बस। पुट बीहो मां भी तो सां गॾु हलां थो, पोइ माणे जा कम ॼाणे हाल बस 5 रुपया घटि करे के अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, चङाई कए बि हथ सड़िया। हाणे माणे जा कम ॼाण, सॼी उमिरि न मञे पिनी खारायो पाण, पर हिन महिल अकेलो कयूं हलिया था वञनि। हिननि खे सिर्फ़ु प्यारो आहे, बाक़ी असां ई आहियूं। पुफी हाणे तूं छॾे न खणी वञी धूड़ पाइनि। औरत मथा मर्दन जी नज़र इहा बगड़ वारी छो हूंदी आहे? छा हो औरत खे पटे खाइण था चाहिनि? केतिरो पाण खे बचाईंदसि? बहावल सां शादी कयां, इन खां बहितर आहे त मां बाक़ी ज़िंदगी जानूअ सां गुज़ारियां। साईं तव्हां इन्हे खां अॻ में जो इहो बहावल खान सत भिराईअ सां मिली पंहिंजो कमु ठाहे वञे ऐं मां हथ मलींदी रहिजी वञा। सत भिराईअ ऐं इन अरपेलीअ खे पंहिंजे मुठ में करणो पवंदो, तॾहिं को वञी मुंहिंजो जहान ठहंदो। हिन मोए ढिढ रखे त वॾो पेट में सूर आहे, हिकिड़ीअ में अखि अथसि त ॿीअ में वरी हथ। ईअं थियण त मां भी कोन ॾींदीसांसि। मारिया तो खां मां तुंहिंजी मर्ज़ी पुछण आयो आहियां। मुंहिंजे साम्हूं तूं शादीअ लाइ राज़पो ॾेखारे थी ऐं मुंहिंजे पर पुठ माई भागन भरीअ खे चए थी त मुंहिंजे मन में को ॿियो आहे। साईं तव्हां त वाइदो कयो न त इहा ॻाल्हि जानू जे मौत खां पोइ थींदी, ऐं अञा त जानू ज़िंदा आहे न। जानूअ जो मौत लाज़मी त न आहे, हू तोखे तलाक बि ॾेई सघे थो। हिन पए जी त ख़बर ई नथी पए पई, मूंखे तो चए त अरपेलीअ खे त राज़ी कर, हेॾो वरी अखि हिन में अटकाई वेठो आहे। पाड़नि पटीअ जो को हिकु अलाह ई कोन्हे। मारिया चवंदा आहिनि त ज़ोर अॻियो ज़ारी आहे, जे मूं पंहिंजो ॾाढ ॾेखारियो न त इनकार करे कोन सघंदी आहे। पर मां नथो चाहियां त तूं ऐं असांजो निकाह बंदूक जे ज़ोर ते थिए। इन जे करे चवां थो सोचे वठ, कुर्ब में निकाह थी वियो त सॼी ज़िंदगी तुंहिंजी सुठी गुज़रंदी। मोला दादा तुझे हिक हिक जख्म जो हिसाब थींदो।
शेर खान ऐं जबल जेके तोखे घाव ॾिना आहिनि यार उन्हनि जो दर्द मूं हित महसूस कयो पर पोइ बि मूंखे तो ते पूरो भरोसो हो हू तुंहिंजी बूटी बूटी करे छॾींदा पर तूं उन्हनि जे अॻियां कॾहिं बि कोन झुकंदे अदा मां मोर सां वाइदो करे आयो आहियां पहिरियों हिनखे ऐं जी माउ खे हितां रवानो कर हिननि सां वाइदो मुंहिंजो बि थियल आहे जेकॾहिं असां हिननि खां कमज़ोर हुजऊं हा त हिननि सां दोखो कयूं हा मासात वञ माई मरियम खे वठी अच जी मासा साईं मां वठी थो अचां अदा ये संत शेर खान मूं मथां पंहिंजी पूरी पूरी ताक़त इस्तेमाल कई जेतिरो हुन में दम हुयो न ओतिरो ई ज़ोर हलाइं पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं मूंसां विढ़ंदो रहियो मौला दादा मां उन्हनि जी फितरत खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां उन्हनि जी मिसाल हिकु गिदड़ जी आहे गिदड़ जी हथें खाली हूंदे त साम्हूं शींहं बणिजी अची बीहंदा पर जेकॾहिं हथ में हथियार खणी उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पवंदे पर ॻोल्हे हथ न ईंदई मासा साईं माई हाज़िर आहे हिन जे लाइ छा हुकुम आहे मासा त जिते चवनी न उते वञी हिननि खे छॾे अच न भली दादा तव्हांजी महिरबानी असां पाणी हलिया ॾींदासीं मोर तव्हां आज़ाद आहियो वञी सघो था मोर वञी शेर खान खे चइजां त मौलादाद चयो आहे त तव्हांजा ॾिनल घाव सॼी ज़िंदगी आऊं विसारे कोन सघंदुसि पर मुंहिंजी दिलि खे बि ओसी ताईं सुकून कोन मिलंदो जेसीं ताईं हिसाब बराबरि न कंदुसि मोर हथियार फिटा करण खां पोइ हथे खालीअ ते हथ खणण जवान जो कमु नाहे जबल ऐं शेर खान खे त मां बि ॿधी खणी आयो हुअसि पर असां उन्हनि खे आङुर जी रहंड बि कोन ॾिनी पर हाणे उन्हनि खे ॿुधाईंदुसि त हथ पेर ॿधी ऐं ज़ुल्म कीअं कबो आहे उहो उन्हनि खे वलीदात ॿुधाईंदो वलीदात हितां जेतिरो जल्द थी सघेव निकिरी वञो किथे मां मौला दादा जा ज़ख़्म ॾिसी ऐं पंहिंजे वाइदे तां फिरी न वञा वञो हितां वञो अच्छा मां अदा जेकॾहिं मां मोर सां वाइदो करे न अचां हा न त इन ॿिन्हिनि जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे ॻोरीअ में बंदि करे शेर खान ॾे मोकिलिया चावधी व्या थया पंहिंजा परावा पंहिंजा परावा पंहिंजा परावा पंहिंजा परावा इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो अलाए छो असांखे नथा हाण